डॉक्टर साहब अवां जान चाहींदासीं 26 आइनी तरमीम तो ख़ैर सां मंज़ूर थी वई है। हाँ 27 आइनी तरमीम जा चोबोल हलन पिया। का अड़ी तरमीम बी भी अचण वारी है? ॾिसो ही हुकूमत जी तरफ़ों इहा ॻाल्हि हली आहे, कुझु वज़ीरनि ॻाल्हि कई आहे ऐं मूंखे इन जो कोई इल्मु नाहे त इहा 27 आइनी तरमीम कहिड़े मक़सद जे लाइ आंदी वेंदी। आया त अगरि ही जेके क़वानीन आहिनि उन जी कुझु पेचीदगियूं आहिनि या कुझु उन्हनि जो लेफ्ट ओवर कुझु आहे जंहिंजी वजह सां को आइनी तरमीम जी ज़रूरत आहे त उहा त ॿी ॻाल्हि आहे इन द प्रोसेस ऑफ implementation of the 26th amendment. बाक़ी अगर ॿियो के अहिड़ा इशूज़ आहिनि त पोइ हुकूमत खे खपे त ऑपोजिशन पार्टीज़ ऐं बिलख़ुसूस पंहिंजी जेके गॾिजी असांजी कोalition त ख़ैर नाहे, जेके बेंचिस में असां वेठा आहियूं सपोर्ट ॾियूं था हुकूमत खे, उन्हनि सां मुशावरत करे पोइ अहिड़ो को बयानु ॾियनि त उहो बहितर थींदो। पर हींअर काई अहिड़ी ॻाल्हि असांखे पीपल्स पार्टी खे मां नथी सम्झां का अहिड़ी ॻाल्हि चई वई आहे। ही हुकूमत जी तरफ़ों आहे, उही वज़ाहत करे थी सघे त ही 27 तरमीम आहे छा। ठीक है। अच्छा अदी 26 आइनी तरमीम के हवाले से असां ॾिठो तो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इंतहाई अहम रोल रहो। बिलावल भुट्टो साहब इन में ॾाढो एक्टिव रोल प्ले किया। मौलाना साहब भी वटि विया, इन्होंने मुख़्तलिफ़ वक़्तन ते राज़ पियो ज़ाहिर किया तो PTI भी इन ते पंहिंजा कंसेंस ज़ाहिर करे पर उहे नथी सघिया। पर हाणे वरी जेको आहे त 26 आइनी तरमीम खां पोइ माण्हू मुंझारे जो शिकार आहिनि त जेको ही आइनी बेंचिस वारो मामलो, छो त आइनी अदालतूं त ठहियूं कोन, आइनी बेंचिस जो क़याम थिए पियो, त इहो आइनी बेंचिस जो क़याम थींदो कीअं ऐं केसीं ताईं थींदो? ॾिसो हाणे ही डिटेल्स आहिनि। हिन कानून साज़ी जो मक़सदु इहो हुयो त गुज़िश्ता कई सालनि खां सुप्रीम कोर्ट हिकिड़ी अहिड़ी कोर्ट थी वई आहे जिते पॉलिटिकल बैटल्स, जेके पॉलिटिकल झेड़ा आहिनि, जेके महाज़ाराई आहे, मुख़्तलिफ़ पार्टीज़ जा जेके इशूज़ आहिनि उहे सियासी हवाले सां न पर उन्हनि खे कोर्ट में धिकेलो पियो वञे ऐं उन्हे जो नुक़सानु इहो थियो त कोर्ट्स पाण जेके आहिनि सियासी थी विया काफ़ी ऐं जेको इंसाफ़ जा तक़ाज़ा आहिनि, जेके अवाम जा जेके मसइला आहिनि उहे हल न पे थिया। बाक़ी हिकु हिकु आइनी मैटर थे या अहिड़ा इशूज़ आहिनि पॉलिटिकल इशूज़ जंहिंखे का तशरीह खपे, आइनी तशरीह खपे, उहे कोर्ट्स जेके आहिनि उन ते सॼो टाइम बि सर्व कयो, उन ते जजिस जेके बि आया उहे कॉन्ट्रोवर्शियल थी विया। हाणे हिन कानून साज़ी जो मक़सदु इहो आहे त उन खे कंहिं तरीक़े सां चैनलाइज़ कजे कि जेके जज आहिनि पंहिंजो इंसाफ़ वारो कमु कनि ऐं अगरि आइनी केसिस अचनि बि था त उन्हनि खे हिकिड़ी का मख़सूस का अहिड़ी एंटिटी या अहिड़ी बेंच उन्हनि खे ॾिसे ऐं गैर पॉलिटिकल गैर जानिबदार तरीक़े सां उहे ॾिसे। हाणे उहे छो करे कानून साज़ी तमामु नई आहे ऐं इन में यकीनन इम्प्लीमेंटेशन में टाइम लॻंदो। कुझु त कोर्ट तयन कंदी, कुझु मैटर्स प्रोसीजर जा मैटर्स कुझु कोर्ट तयन कंदी, कुझु वरी पार्लियामेंट तयन कंदा ऐं इन में ज़रूरी आहे जे जेका हिकिड़ी पुल आहे जेका हिन 26 तरमीम हिकिड़ी जुडिशियल कमीशन क्रिएट कई आहे जेका एक्चुअली हिकिड़ी सिलेक्शन कमीशन आहे जेका जजिस खे सिलेक्ट कंदी। उहा कमीशन जो इलाही हिकिड़ो अहम किरदारु आहे त उहे इहे कॉन्स्टिट्यूशनल बेंचिस बि क्रिएट करे ऐं इन दैट प्रोसेस जेके बि छो करे उन कमीशन में जज बि वेठा आहिनि, उन कमीशन में पार्लियामेंटेरियंस बि वेठा आहिनि ऐं उन ही कमीशन में हुकूमत जा मेंबर्स बि वेठा आहिनि विच इज़ लॉ एंड जस्टिस जो वज़ीर ऐं हो। त जल्द अज जल्द अगरि उहा कमीशन वेहंदी दे विल बी एबल उते जुडिशरी के जेके प्रॉब्लम्स अचनि था दे मे बी रेज्ड देयर, उते हुकूमत के इम्प्लीमेंटेशन में जेके इशूज़ नज़र अचनि था दे मे बी रेज्ड देयर ऐं उन में अगरि फर्दर कानून खे क्लैरिफाई करणो आहे त उहो पार्लियामेंट कंदी, अगर फर्दर प्रोसीजर के क्लैरिफाई करणो आहे त उहो कोर्ट्स कंदा। सो आई थिंक गोइंग फॉरवर्ड सभिनी जी प्रायोरिटी इहा हुजणु खपे त इहा जुडिशियल कमीशन ठही वञे ऐं इहा हिकिड़ो गैर जानिबदार तरीक़े सां जेके बि पेचीदगियूं अचनि थियूं, जेके तव्हां क्वेश्चन्स रेज़ कया शुरू में त कहिड़ा आहिनि इशूज़ जेके आइनी बेंच ॿुधंदी ऐं उहा डिसाइड कीअं थींदा, अपील्स कीअं वेंदियूं, प्रोविंसिस में छा थींदो, ये सब जेके आहिनि दीज इन द कमिंग टाइम्स दिस बट लेटेस्ट जेके एसेंशियल शयूं आहिनि कानून में उहे ॿ बॉडीज़ हुयूं। हिकिड़ो त चीफ जस्टिस जी तइनाती जेका थी वई, द चीफ जस्टिस इज़ नाउ इन प्लेस। हाणे सेकेंड इज़ के जुडिशियल कमीशन जो क़याम
त आई होप त हाणे कमिंग डेज़ में जुडिशियल कमीशन जो क़याम थींदो ऐं उन खां पोइ इहे वधीक जेके बि क्लैरिफिकेशन्स आहिनि उहे कंदा।